अस्सलाम वालेकुम व्यूअर्स। अॼु असां ठाहियूं था चटणी, अंबड़ियुनि जी चटणी। अंबड़ियुनि जी मौसम अची वई आहे, हालांकि अञा मार्केट में अंबड़ियूं जेके नंढी साइज़ जूं हुयूं, पर जॾहिं मूं ॾिठो त मिलनि थियूं पयूं अंबड़ियूं, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे अंबड़ियूं ॾिसी वात में पाणी अची वेंदो आहे। त मां बि सोचियमि त भला चटणी ठाहिजे अॼु, ऐं जे चटणी ठाहिजे त पोइ वरी तव्हां सां शेयर बि ज़रूरु कजे। सो हीअ रेसिपी जेका आहे मां उन हिसाब सां ठाहियां थी जीअं असां पंहिंजे घर में आम तौर ते ठाहींदा आहियूं। ऐं मुख़्तलिफ़ माण्हू, मुख़्तलिफ़ कल्चर जा माण्हू हिन चटणीअ में अलॻि अलॻि मसाला विझंदा आहिनि। असां सिंपल रखंदा आहियूं ॾाढो, त मां उहो तव्हां सां शेयर कयां थी। हीअ आहिनि मूं वटि कटियल अंबड़ियूं, ऐं हीअ फुदने जा पन जेके धोई साफ़ु करे हिन जो पाणी कढी छॾियो आहे, ड्रेन करे छॾियो आहे। हीअ हिकिड़ो कटियल बसर आहे, अधु टीस्पून लूणु आहे, ऐं हीअ 2-3 सावा मिर्च कटियल आहिनि। हिन में असां ॻाढ़ा मिर्च बिल्कुलु न विझंदासीं, छो त हीअ सावा मिर्च पवनि पिया, ऐं इहे मिर्च जेके आहिनि उहे काफ़ी तेज़ आहिनि, त इन करे असां हिन में उहे शामिलु न कंदासीं। ॻाढ़ा मिर्च सावा काफ़ी आहिनि। हा, अगरि कंहिंखे तेज़ वधीक स्पाइसी मसालेदार खपे त उहो पंहिंजी मर्ज़ीअ सां हिन में माण्हू जीरो बि विझंदा आहिनि, उहो डिपेंड करे थो पंहिंजे ज़ाइक़े ते। सो असां हिन खे अॻे त असांजे नंढे हूंदे ॾंडे कुंडे में या उखरी मुहरीअ में चटणी ठाहींदासीं। हाणे हीअ अची वियो आहे मॉडर्न ज़मानो, सो असां चटणी ठाहींदासीं हिन नंढड़े चॉपर में। असां हिन में इहे सॼियूं शयूं विझूं था। बसर मूं थुल्हो ऐं रफ़ कटियो आहे, छो त इहो हिन में लाज़मी जेको आहे पीसिजी वेंदो। इन लाइ असां हिन खे जहिड़ी बि शेप में, जहिड़ी बि शक्ल में कटींदासीं त उहो हिन में पीसिजी वेंदो चङी तरह सां। सो हिन में असां सॼा पीसिस अंबड़ी जा विझूं था, त कुझु जेके आहिनि उहे चिंबड़ी पिया आहिनि प्लेट में। सो जॾहिं बि ऊन्हारे में हीअ चटणी ठहंदी आहे त बाक़ी जेको असांजो खाधो आहे हुनजो मज़ो वधी वेंदो आहे। सो अॼु मां हिन सां गॾु चणनि जी दाल ठाहींदमि, ऐं गरम गरम ताज़ियूं चपातियूं, पोइ हीअ फुदने जी चटणी अंबड़ियुनि जी। फुदनो हिन में ज़रूरु विझंदा आहियूं। हीअ साओ फुदनो त अवेलेबल आहे हींअर मार्केट में, इन करे उहो विझूं पिया, पर जे न हूंदो आहे त मां हिन में सुकल फुदनो बि शामिलु कंदी आहियां। ऐं आख़िर में असां हिन जे मथां विझूं था लूणु। इन खे असां हाणे पीसींदासीं, इहो प्रोसेस करे था वठूं। हीअ असांजी चटणी तयारु थी वई आहे, ऐं मूंखे उमेदु आहे तव्हांखे वणंदी हूंदी। आसान आहे, सफ़ा सवली आहे। अगरि ब्लेंडर, चॉपर अहिड़ी का शइ मशीन तव्हां वटि न आहे त तव्हां आराम सां हिन खे उखरी मुहरीअ में या ॾंडे कुंडे में बि ठाहे था सघो। ऐं भाॼी पचायो या दाल पचायो, ऊन्हारे में हिन जो मज़ो जेको आहे खाधे जो वधी वेंदो आहे हिन सां। सो ज़रूरु ट्राए कजो, ऐं मूंखे कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांखे इहा शइ वणी न वणे तॾहिं बि कमेंट करे सघो था। ऐं अगरि पसंदि आई हुजे त वीडियो लाइक कयो, शेयर कयो पंहिंजे फ्रेंड्स सां, ऐं मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो। ज़िंदगी रही अञा बि के शयूं मां तव्हांखे ज़रूरु सेखारींदमि। पंहिंजो ख़्यालु रखो, पंहिंजी ॿोली सां प्यारु कयो। अल्लाह भाई।